कुरान ऐलान करे छो दीन मुकम्मल आए, दीन में मिलावट केर भी न करे। आज ग्रुप निकता ने नवा नवा के दीन में मिलावट था कन, खबरदार दीन में मिलावट करण कोन ॾींदा थी। अल्लाह के रसूल फरमायो ला तज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती ज़ाहिरीन अल हक़ ला यज़ुर्रुहुम मन ख़ालफ़हुम। पाण फरमायो हर दौर में हिकड़ी जमात हक़ ते रहंदी जेका मुझे दीन जी हिफ़ाज़त कंदी। हिकड़ी जमात हक़ ते हुंदी, वो केड़ी जमात आ जेका हक़ ते हुजे, उनकी निशानी केड़ी आ त असीं उन हक़ वारी जमात में घिड़ी पऊं। ला यज़ुर्रु मन ख़ालफ़हुम, अल्लाह जे रसूल निशानी बुधाई छड़ी त हक़ वारी जमात जी निशानी इहा आहे त उन जी मुखालफ़त घणी हूंदी, पर मुखालफ़त जे बावजूद उन्हनि खे नुक़सान कोन थींदो, वेरा वेर वध हूंदा। हा इहा आहे निशानी जंहिंजी मुखालफ़त घणी हुजे, उहा आहे हक़ वारी जमात। हाणे जेकॾहिं आहे बरेलवी जो जलसो त बरेलवी शियनि खे कुझु कोन चवंदा, बरेलवी कादियानियुनि खे कुझु कोन चवंदा, बरेलवी इमरान खान खे कुझु कोन चवंदा, बरेलवी अमेरिका खे कुझु बि कोन चवंदा। बरेलवी वेहंदे शर्त बिस्मिल्लाह करे गाड़ियूं देवबंदियुनि खे ॾींदा। हे वहाबी फिरल हेड़ा तेड़ा रसूल खे मञीनि कोन, गुस्ताख बेअदब रसूल खे असीं नथा मञूं, बाक़ी असां कलमो तुंहिंजे पेट ते पढ़ियो आहे न। हे रसूल के मञनि कोन था, हे गारियूं ॾींदा असांखे। वरी जे शीयनि जी मजलिस थी त शियो अची वेठो, बरेली हिनखे कोन चवंदो, छो त हो सोट मासा अथनि पाण में, इनजे करे शियो वेहंदो, बरेली खे कुझु कोन चवंदो, कादियानियुनि खे कुझु कोन चवंदो। उहो वेहंदे शर्त ऑपरेशन देवबंदियुनि जी कंदो, गैर मुक़ल्लिद ईंदो स्टेज ते ऑपरेशन देवबंदियुनि जी कंदो। वरी जेकॾहिं हुकूमत अचे त उहा बि का तकवाड़ा खणी बरेलवी जे पोयां कोन लॻंदी, छो त उन्हनि खे ख़बर आहे त मेह जे अॻियां बुसो रखी मेह खे ॾुई वठो, बरेलवी जे अॻियां हलवो रखी जेको वणण थो करे वठो। इन करे जेका भी हुकूमत ईंदी बरेलवी जो नालो कोन वठंदी, शियनि जो नालो कोन वठंदी, कादियानियुनि जो नालो कोन वठंदी। सख़्ती असां ते कंदी, पाबंदियूं असां ते लॻंदियूं, मदरसा असांजा विज़िट थींदा, छापा असांजे मदरसनि ते लॻंदा, वठ पकड़ असांजे पोयां हूंदी, 4 शेड्यूल में असांजा नेला हूंदा। हे देवबंदी ख़तरनाक आहिनि, हुकूमत जे नज़र में बि असीं अख जो में कतर आहियूं, हो बि असांजे पोयां, एजेंसियूं बि असांजे पोयां, शिया बि असांजे पोयां, बरेली बि असांजे पोयां, गैर मुक़ल्लिद बि असांजे पोयां। पर इन्हनि सभिनी खां वॾो इमरान खान जो बाबो ओ अमेरिका, उहो बि असांजे पोयां। त अमेरिका खां पुछ बरेलवी मौलवी की ये तो मुझे अख में कोने, शिया जी ये असीं अॻी पाण में ठहे वेठा आहियूं। हे देवबंदी, हे तालिबान, हे ख़तरनाक 20 साल मूं जंग लड़ी, मूं सम्झो त 24 कलाकनि में अफ़गानिस्तान फतह कंदुसि, पर 20 साल मूं नूह चटी जा ज़ोर ॾिना, इन्हनि मुलनि तीका तीका मुंहिंजा लाह कढी छॾिया। हे ख़तरनाक आहिनि। ॿुधो अमेरिका बि मुखालिफ़ हिन जमात जो आहे, ऐं रसूल तो फरमाए जंहिं जमात जी मुखालिफ़त हूंदी उहा जमात हक़ वारी हूंदी। शुक्र करियो तव्हांजो ताल्लुक हक़ वारी जमात सां आहे, छो त मुखालिफ़त घणी आहे। दीन मुकम्मल थी वियो, हिकिड़ी जमात हूंदी जेका हिन दीन जी हिफ़ाज़त कंदी। अल्लाह जी महिरबानी आहे, अल्लाह जी महिरबानी आहे, उहा दीन जे हिफ़ाज़त करण वारी जमात उलमाए देवबंद जी आहे। ॿुधी छॾियो, हर बातिल फ़िरक़े सां असीं ॻाल्हाइण लाइ तयार आहियूं। हा हा, के असांजा मौलवी निधण का कोन्हे। ॿुधी छॾियो, जे ॻाल्हाईंदा शराफ़त वारी लैंग्वेज में त शराफ़त वारी ॿोली में ॻाल्हाईंदुसि, जे जाहिलाना ॿोली ॻाल्हाईंदे त छोके अहिड़ी ॾींदी जो घर ताईं खनंदो वेंदे। पुट दिमाग़ ख़राब थी जाओ, जंहिं ॿोली में ॻाल्हाईंदे हुन में ॻाल्हाईंदुसि। कि असांजा आलिम लावारस कोन्हे जो तूं वही असांजे आलिमनि ते तबसरा थो करी। असांजे आलिमनि हर दौर में बातिल जो मुक़ाबिलो कयो आहे, दीन जी ख़िदमत कई आहे। दीन मुकम्मल भी आहे, का दीन में खोट कोन्हे,
जो ॿियो नबी अची उन खोट खे पूरो करे। हींअर वरी हिकिड़ो ग्रुप पैदा थियो आहे, रोज़ानी नओं मसालो, ठोक ठोकां ठोक ठोकां, नओं मसालो। असां पहिरीं कढूं जुलूस, जुलूस असां छाजो जुलूस आहे, चई जशन ईद मिलाद नबी जो जुलूस आहे। पर ॾिठूं त मज़ो कोन थियो। पोइ वरी वॾा वॾा जेके सेठ हुआ तन खे ॾिनऊं वाधियूं, त जेको 4 देगियूं भत जूं लाहींदो उहो बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदो। 4 देगियूं हलवे जी जेको लाहींदो, ऐं हलवे में जेतिरा बादाम हूंदा, हर बादाम जे दाणे जे एवज़ जन्नत मिलंदी, हूर मिलंदी। हाणे देग में तो ख़बर आहे, कराची में 500 देगियूं हलवे जूं तयारु थियूं, हिकिड़ी हिकिड़ी देग में 4-4 किलो बादाम जा। त जन्नत वारियूं हूरूं त सभु कराची वारा खणी ईंदा, पाण त ईअं था फूक माण्हुनि खे गॾु करणा, वरी हलवो वरी भत, माण्हू जमा गॾु थिया, पर मज़ो कोन आयो। भत बि थियो, हलवो बि थियो, जुलूस बि निकितो, पर मज़ो कोन आयो। हाणे वो अदड़ियूं जेके घर वेठियूं आहिनि, आख़िर उहे बि मुस्लमान आहिनि, नबी जी उम्मत आयूं आहिनि, उन्हनि खे बि रसूल जे विलादत जी ख़ुशी थींदी। हाणे उन्हनि खे बि ॿाहिरि कढूं त कुझु तमाशबीन अचनि, माण्हू गॾु थियनि। अवा नर त आया, पर अदड़ियूं बि आयूं, उहे मथां उघाड़ा करियो, 2 पीस 3 पीस, रोड ते रसूल जी जा रसूल जो जशन पयूं मल्हाइनि, रोडनि ते माइयुनि खे पिया नचाइनि रसूल जी आमद। अरे छो अची ख्वार थियायो? जंहिं रसूल काफ़रनि जे न्याणियुनि ते पर्दा विधा हुआ, उन ते कल में भरण वारी मथो उघाड़ो करे रोड ते डांस करे, छा हिन जो नालो बि दीन आहे? माण्हू छितो थींदो आहे न, उहो मत छॾींदो आहे। मुल्तान में हींअर 12 रबीउल अव्वल ते जशन मल्हाऊं, पोइ हिकिड़ी कुंवारी छोकिरी उनखे घुराए, पोइ उनखे मुकम्मल VIP मेकअप कराए, हाई लेवल जा उचा कपिड़ा पाराए, पोइ वरी मेहंदी सां उनजा हथ पेर उन ते गुलकारियूं ऐं डिज़ाइनूं कढी, पोइ उन छोकिरीअ खे कुर्सीअ ते विहारऊं, मथे ते उनजे ताज आहे, उन ताज में नैल मुबारक जो नक्श लॻो पियो आहे, उहा कुर्सीअ ते वेठी आहे। ऐलान करे छॾूं त जशन ईद मिलाद नबी मल्हाइण जे लाइ अल्लाह साईं जन्नत मां हूर मोकिली आहे। अचो मुस्लमानो, उन हूर जी ज़ियारत करियो। पण हूर जो अची वेठी त ख़बर आहे त पोइ हाणे भला ईसो झल ॾेगी। આવી તો ઘણી બ્રેક તે પેર રખતા અમારી ગાલ કોણ તો કરે હું पंहिंजी ॻाल्हि थो करे मथां આવી कावड़जी पाओ ही मस्करी दीन में इन्हनि मचाई आहे। ख़बरदार सुन्नत खे ब्रेक हूंदो आहे, सुन्नत खे ब्रेक हूंदो, बिदत रोज़ वधंदी वेंदी रोज़। अला बरकातु फजर में सुन्नत आहे न, 4 थींदी, महांगाई थी वई आहे, पेट्रोल चढ़ी वियो, सुन्नत खे ब्रेक आहे। ॾाढी मुठ आहे, इहा सुन्नत आहे, जे हथ कढंदा त हली वेंदी हेठि। मिसवाक ॾंदण हिकिड़ी ॿाड़ी सुन्नत आहे, पर जे महांगाई जे हिसाब सां हर साल हुन में अधु इंच वधाईंदा त तव्हारी मिसवाक यूफोन जे टावर खां बि वॾी थी वेंदी। सुन्नत खे ब्रेक हूंदो आहे, सुन्नत जी निशानी आहे, हुनखे ब्रेक हूंदो, बिदत रोज़ वधंदी नहीं। हंजो तोरनि वेहण सुन्नत आहे न, ख़बर अथव न, तोरनि वेहण सुन्नत आहे, हिकु दफ़ो यार हर साल। हिकु दफ़ो जे हर साल वेंदा त सुन्नत के ब्रेक आहे, बिदत रोज़ नहीं हूंदी। हाँ याद रखी छॾियो, जीअं वणना तीअं करियो, तव्हांखे छूट आहे, पर अल्लाह तबारक व तआला दीन जी ख़िदमत, दीन जे हिफ़ाज़त जो कमु हिन देवबंदी जमात खां वरितो।